नाज़रीन, जैकमाबाद में गरीब पोरत जो मासूम गुलन जहिड़ो ॿारड़ो दिल में सोराख़ वारी बीमारी में मुब्तला थी वियो आहे। वालिदैन मिस्किन हुजण करे इलाज कराइण खां क़ासिर आहिनि, जिन पारां सरकारी वस वारनि खे बालक जे इलाज में मदद जी अपील कई वई आहे। तफ़सील ॾिसूं था मोहम्मद अली मीरानी जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, हिन टाइम असां मौजूद आहियूं पोरियत जेको आहे ताला सां मोहरी जे घर में, जिथे हुनजे नंढो जेको 8 महीननि जो ॿारड़ो आहे, हुनजी दिलि जी सोराख़ सबबु बीमार आहे ऐं हुनजी का बि हिन टाइम ताईं इलाज लाइ जेको डॉक्टरनि जो चवणु आहे त 7 खां 8 लाख रुपये जो ख़र्चु आहे। पर हीअ पोरियत किथां आणे ऐं हिन जी का माली मदद लाइ हिन खां पुछूं त हिन खां अॻु में बि जेको हिनजो निगर हुयो जेको 6 सालनि जो, उहो बि हिन बीमारी सबबु फोतियो। अचो हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करो। हुयो साईं, वो 6 साल जो हुयो, उन जी दिलि जा सुराख़ बि हुयो, दिलि में दिलि जा वाल बि उल्टा हुया। पोइ डॉक्टर चवनि पिया उनजो ऑपरेशन करा, ऑपरेशन उन जो 8-9 लख रुपयो ख़र्चो हुयो। पोइ उहो मुंहिंजो नंढड़ो फौत थी वियो, 6 साल जो हुयो। वरी हाणे 8-9 महीने जो आहे, डॉक्टर चवनि था हिन जी दिलि जी सर्जरी बि थींदी, दिलि में सुराख़ बि आहे। सुराख़ जो मसइलो न आहे, सर्जरी जेकी इन जी मेन आहे उहा जल्दी करा, जेतिरो जल्दी थी सघे उहो कराए। 7 खां 8 लख ताईं चवनि था। जी हा, हिते डॉक्टर खे ॾेखारियो आहे, वञी वरी सखर मोकिलियो, सखर वारे वरी दिलि वारी अस्पताल में मोकिलियो, हुन वरी लाहौर चवनि था ॾेखार जा, आगा खान में ॾेखार कराची। हिकिड़ो नंढड़ो हुयो, वो सनाउला 6 साल जो था, वो सम्झ गुज़ारे वियो हुयो सम्झ बीमारी ते। असां अपील करूं था असां नंढड़े जो इलाज कराओ, नंढड़े जो उनजो न कराए सघियासीं। इनजो डॉक्टर चवनि था 6 साल इनजो नंढड़े जो इलाज कराओ, जल्दी साल जे अंदरि ई सम्झ इनजो इलाज कराओ। असां हाणे चऊं था, असांजी अपील करूं था असां नंढड़े जो इलाज कराइनि। हिकिड़ो असांजो वफ़ात करे वियो आहिनि बीमारी ते, हाणे असांजी मदद कराइनि, असां इलाज थिए। कैमरामैन बाबर सां गॾु मोहम्मद अली मीरानी, मेहरान टी न्यूज़।